खानपुर मेर जे आसपास इलाकनि में चोरी जी वारदातूं मामूल बणियल आहिनि। गुज़िरियल राति नामालूम चोर झंडो स्टाफ लॻ मुक़ामी साफ़ी अयाशर जे घर मां नामालूम चोर 3 सोलर प्लेटूं चोरी करे फरार थी विया। जॾहिं त प्राइमरी स्कूल लुंड बाज़ार मां नामालूम चोर स्कूल जी मोटर ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। होॾां ॻोठ मंज़ूर जे दिकी वटां नामालूम चोर घर धणी सादिक मंगी जे घर में घिड़ी करे में चोरी करे फरार थी विया, जंहिंजा पेर ॻोठाणनि खणी करे संजाड़ो में वधा झंग मां ॻोठाणे जी में हथ अची वई। होॾां ॻोठ मुराद मलक में घर धणी खातिम मलक जे घर मां नामालूम चोर दाख़िल थी करे 3 बकरियूं चोरी करे फरार थी विया। जे बाद में मुतासिर कुरान पाक खणी मुख़्तलिफ़ इलाक़नि में घुमंदा रहिया त असां मिसकीन आहियूं, असांजी बकरियूं चोरी थियल वापसि करायूं वञनि। मुतासिर ॻोठाणनि खातिम हुसैन मलक चयो आहे त असां मिसकीन माण्हू आहियूं, चोरियूं रोज़ाना जो मामूल बणियल आहे। इन्हनि IG सिंध DIG सखर SSP घोटकी खां मुतालबो कयो आहे त थियल चोरी वापसि कराए ॾिनी वञे। होॾां खानपुर मेर जे आसपास वारनि इलाक़नि में चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर खानपुर मेर पुलिस खामोश तमाशाई बणियल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।